आगा अशर अली पठान खूब जी खान पंहिंजो मट जान वो चंद ॾींहं पहिरियों हिकिड़े शेर जी ज़ोर जी फरमाइश भी कई आहे, लिखी भी खणी आयो पर कंहिं प्रोग्राम में पढ़ियो कोन्हे, पर अॼु दिलि चए थी त उनजी इहा फरमाइश पूरी कजे। मौला अली खे मञण वारा बैत बुलंद करे चओ सुभान अल्लाह। जो तरफदार लिया ईमान जो इजहार भी निर्वार लिया, खैबर में हयो जान जो तकबीर जो नारो, मरहब जो थियो मौत थियो साईं सुभारो। कुरान शरीयत जो अलमदार लिया, दिलदार 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 लिया, रली प्यार लिया, दिलदार लिया, रली प्यार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया। अली 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 मुनकी रखे भला केड़ी खबर केरो अलिया। अब जंहिंखे खबर आहे उहे ॻाल्हायो भला, मुनकिर खे त खबर न आहे, अली वारनि खे त खबर आहे, ॻाल्हायो बात बुलंद करे चओ सुभान अल्लाह। मुनकिर खे भला केड़ी खबर केरो अलिया, मां उनखे ॾसां थो त मुंहिंजो शेर अलिया, बातिल अख टोकी न कॾहिं मुंहिंजे अलीअ खां, छो जो त बणियो हक़ जी तलवार लिया, दिलदार 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 लिया। कानून शरीयत जो अलमदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया। अली 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 तलवार जवार सवने शेर सुना तो, मरहब कयो अध अध बदले रुसना तो, मरहब न कयो कुछ भी न जण मुंहिंजे अलीअ जो, मरहब न कयो कुछ भी न जण मुंहिंजे अलीअ जो। ताबूत मथा कहरी कंदड़ बार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया। कुरान शरीयत जो अलमदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया। मस्जिद में कदे जंग जे मैदान अवल में, मजबूत हुयो जो ईमान असल में, आहे सरासर सोन ही तारीख लिखल में, आहे सरासर सोन ही तारीख लिखल में। मोमिन सा कसम रब जो सरशार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार ली प्यार ली यार लिया, दिलदार ली प्यार ली यार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया, दिलदार लिया। यारन तटनी साण मोहब्बत बेकयाई, सिद्दीक जेड़े सचे सा तू छो थो रखे वे, उमर साईं घर अदालत जो हू दिल पर ॾाढो दिलेर, सखी वरी उस्मान जड़ो चौथी दो ब्यो न के
शेर धरती हिन अल्लाह जियते हुयो अली खुदा जो शेर कि ना कॾी छॾ मेर चवण वठो तूं चाचड़ जो यार तटने साणो मोहब्बत बि कयाई सच्चा जो मञाई तब बैयत बि कयाई पोया त उन जे बि नमाज़ुनि में सदाई बीठो त रहियो हुक्म सरदार लिया दिलदार लिया दिलदार लिया दिलदार लिया दिलदार लिया कुरान शरीयत जो अलमदार लिया दिलदार लिया दिलदार लिया दिलदार लिया दिलदार लिया सिद्दीक़ हुयो गॾु त अली घर में सुम्हियो हो अब हाणे त चओ सुभान अल्लाह सिद्दीक़ हुयो गॾु त अली घर में सुम्हियो हो सरदार नबी सोने जे बिस्तर ते सुम्हियो हो उलरो थो मञे ॻाल्हि ऐं हर हिक ई मञो हो उलरो थो मञे ॻाल्हि ऐं हर हिक ई मञो हो महबूब मोहम्मद जो वफ़ादार लिया दिलदार लिया दिलदार लिया दिलदार लिया दिलदार लिया कुरान शरीयत जो अलमदार लिया दिलदार लिया दिलदार लिया दिलदार लिया दिलदार लिया दिलदार लिया दिलदार लिया